सजाया कुल दिल किया एतिकाफ में जिते असांजा दोस्त वेठा अल्लाह सही जिंदगी में रमजान शरीफ जो आखिरी दौर आखिरी दिन बाकी वही 4 बिल्कुल रमजान शरीफ की पछाड़ी असांजे सिंध जो बुजुर्ग गुज़रियो पीर सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह उहे फरमाइंदा रमज़ान शरीफ जी जेका पछाड़ी आहे उन जो मिसाल ई आहे जीअं मेले जी पछाड़ी मेला लॻंदा मेला शुरू में उन्हनि में महांगाई हूंदी आहे जेकॾहिं असांजे जम्मा ॻोठ में 20 रुपया चांहि आहे उते वरी 30 चांहि हुई ॾह वारी शइ 20 में 20 वारी 30 में पर जॾहिं मेले जी पुॼाणी हूंदी आहे ख़तम थियण वारो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे त पोइ इहे वापारी सॾ कंदा अदा हाणे अचो पहिरीं वारी ॻाल्हि कान्हे असां ससराई करे छॾी आहे 10 वारी 5 ते करो 20 वारी 10 ते करो जाम छॾायो वरी या नसीब आईंदा साल असांखे किराए सां बचायो असांजो माल वठो अहिड़े नमूने सां जॾहिं रमज़ान जी पछाड़ी थींदी आहे अल्लाह साईं पंहिंजे रहमत जा दरवाज़ा खोले रब ऐलान कंदो आहे त हाणे कहिड़ी वारो हिसाब कोन्हे जे तुंहिंजी उमिरि 80 साल थी आहे तूं कॾहिं मूं वटि न आयो आहीं रमज़ान जी पछाड़ी आहे हली आहे नालो लिखरा मां तोखां कोन पुछंदुसि त 80 साल किथे हुए मुंहिंजे न आहे अचण कम तुंहिंजो आहे बख़्शे छॾण वारो साईं फरमाईंदो आहे त मेलो टुटो जो मान सस्तो मेलो टुटो जो मान सस्तो का मन जन थो वापार हे वापारी नहीं दा तकरा का मन जन थो वापार मेलो टुटो जो मान सस्तो का मन जन थो वापार रमज़ान जे कोई कहे जे बारे में फरमाए जो जात मुसाफिर जी होशियार जात मुसाफिर जी होशियार महाभरो रमज़ान मने जो है नेकीअ जो दिया भलारा रातों भलारू गफलत ही गुजारू दिया भलारा रातों भलारू गफलत तो गई गुजारू बाकी बचा बाकी बचा महाभरो रमज़ान सलाद के भेरो जो आखिरी
सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु कदरवारी रात जे करे कदरवारो डो सदगो आहे सहाबा किराम आया आमना दे लाल खे अर्ज़ कयो साईं कदरवारी रात को कदी थींदी आहे अल्लाह जा नबी आयो ॿुधायो त कदरवारी रात कहिड़ी रात आहे मुझे महबूब खे ख़बर आहे कदर जी रात जी ख़बर आहे घणा माण्हू चवंदा अल्लाह जे नबीअ खे क़यामत जो इल्मु कोन्हे वादल्लाह मां जे पेट में पुटा थी आहे उनजी ख़बर कान्हे का कंहिंखे अल्लाह खां सवा मींहुं कॾहिं न सघो इहा ख़बर कंहिंखे कान्हे का पर मुंहिंजा प्यारा दोस्तो रब जो कसम आहे अर्रहमानु अल्लमल क़ुरआन अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे क़ुरान पढ़ायो आहे अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे हर शइ जो इल्मु बि अता फरमायो आहे पर के जिनखे अल्लाह पर्दे में रखियो आहे त महबूब खे उनखे पर्दे में रखियो हाणे जेकॾहिं क़यामत जो सही ॿुधाए छॾींदा हर कोई आसमान में वञे आसमान त परे आहे क्या प्यारी के राजा परे आहे अमल तो न कला वेझड़ाई में कंदासीं पर अल्लाह पाक बि क़यामत खे ढकियो ऐं मदीने जे साईं जी क़यामत जे इल्म खे ॾेखारियो बाक़ी सोने हबीब क़यामत जो सभु तक़रीबन 1000 जे लॻभॻि निशानी ॿुधाई उहे तक़रीबन थींदियूं के थींदियूं ऐं ईअं चवण त रसूलुल्लाह जी ख़बर कान्हे केरु ॾिसे मरंदो मुंहिंजा प्यारा मैदान बदर में हज़रत मौला अली शेर ख़ुदा थो फरमाए जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु अल्लाह जे महबूब करीम मीकात जा मैदान बदर में हीअ कजो वरी हीअ कजो ईअं तक़रीबन 70 मीकात गोल दायरा कजाऊं आंधना जे लाल खे अर्ज़ कयो गुलाम सही मीकात छाजे लाइ कजो मदीने जे मीर फरमायो अबू बकर उमर उस्मान अली हिंद जी के सुभाणे अबू जहल मरदो हिन में कुतुब मरदो हिन में शेबो मरदो हिन में वलीद मरदो ये जंजा नाला कयाऊं सहाबा किराम फरमाइनि था अल्लाह जो कसम हिकिड़ो इंच बि उन गोल दायरे खां जंहिं काफ़िर जे नाला मगर फरमायो उते जो उते ढेर जो अल्लाह सही इल्म अता फरमाए बाक़ी के इल्म आया जिनके पढ़तो मीर जॾहिं पवंदो मशहूर रवायत मदीने शरीफ में जुम्मे जो ॾिहारो हो अल्लाह ताला जी रात बाबरकात जे महबूब ख़ुतबो पे पढ़ायो हिकिड़ो वारारी जो माण्हू थी बीठो अर्ज़ कई सही मां तो मरे पानी तोड़े खूह सुकीला नदियूं नाला सुकीला दुआ घुरो मींहुं पवे मां भॻवान ईअं त कोन चयो त मुद्द ई कान्हे मौसम ई कान्हे मूंखे कहिड़ी ख़बर मींहुं कहिड़ी मौसम में पवंदो न अल्लाह जे हबीब हथ कया रब करीम असांखे मींहुं अता फरमा मींहुं वसा जुमे जो ॾींहुं जुमे जे ॾिहाड़े मींहुं शुरू थी वियो
सॼो ॾींहुं हलियो, छंछर जी राति हलियो, छंछर जो ॾींहुं हलियो, आख़िर जी राति, आख़िर जो ॾींहुं, सूमर अनारो अरबा, वरी जुमो अची वियो। जुमे ताईं मुसलसल बीठो पाण कराची वारा गर्मी ईंदी आहे पोइ दौड़ करणु गर्मी पए पर 2 कलाक पवे त पोइ घोड़ा घोड़ा कंदा हाणे बस खे जो असां वटि जेका बि कान्हे उहो बंदोबस्तु ई कोन्हे 2 कलाक खां पोइ असीं बेदा थींदा वञूं लाज़मा जिते हफ़्तो मींहुं जो हूंदो हफ़्तो उते छा असां दुआऊं घुरूं त रब हाणे घणी थी वई आहे बस कर अबू बकर सिद्दीक़ बि चयो हूंदो उमर फारूक जी दुआ घुरी हूंदी इहे दुआऊं घुरी हूंदियूं बाराड़ी वारनि शहर वारनि दुआ घुरी हूंदी मगर मींहुं बंदि कोन पियो थिए छाजे लाइ रब जी मंशा हुई त चई जवान घुरियो आहे बंदि बि उहो करण ईंदो जंहिंजे चवण ते मींहुं वसायो आहे वरी बंदि बि उनजे चवण ते थींदो क़यामत मुड़े अची वेंदी मुंहिंजे मुस्तफ़ा घुरी आहे जेसिताईं मां बंदि न कंदुसि जेसिताईं कदर जी रात आहे त रमज़ान में पर असल में तारीख़ ॿुधायो कहिड़ी तारीख़ में मुंहिंजे हबीब फरमायो मुंहिंजे रब कोन ॿुधायो आहे त मां कोन थो ॿुधायां पर मुंहिंजी आसानी जे लाइ मां ॿ टे इशारा थो कयां हिकिड़ो त सचे रमज़ान में न आखिरी लहे हूंदी ऐं आखिरी लहे बि कात में हूंदी 21 जी राति ॻोल्हियो 23 जी राति ॻोल्हियो 25 जी राति ॻोल्हियो 27 जी राति ॻोल्हियो 29 राति ॻोल्हियो इन्हनि 21 वारी रातिनि में हिकिड़ी राति कदर जी हूंदी मां चाहियां थो मूंखे ख़बर आहे उहा राति कहिड़ी हूंदी पर मां थकियां थो तव्हां न तव्हां कदर वारी राति जी ॻोल्हा में लॻी वञो पोइ अवां 21 राति उजाॻो कयो 23 25 27 29 त पोइ मां तव्हांखे हर राति जे
पकड़े कचरवाई रात जो सवाब वठी नींद नबी पाक फरमायो मुझे मुर्शिद कामिल हज़रत पीरान पीर दस्तगीर जो फरमानो साईं गौसला आज़म दस्तगीर जो फरमायो बेशक मुझे नाले सच फरमायो कचरवाई